जी दोस्तों, असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं उहे इन असांजा परसेंटेज जा। हाणे जेको आहे सो मां तव्हांखे एक्सरसाइज जेका आहे सो पहिरां कराई जंहिंमें 7.1 उन में 9 प्रॉब्लम्स असांजा जेको आहे परसेंटेज कयासीं। हाणे जेका असांजी एक्सरसाइज आहे उहा आहे जेको आहे असांजी 7.2 जंहिंमें असांजा साॻा ई फिनांशियल अर्थमेटिक जा प्रॉब्लम आहिनि। हाणे जेके पोयां प्रॉब्लम्स हुया उन्हनि में असांखे डेटा गिवन हुई। हाणे हे जेके असांजा प्रॉब्लम्स आहिनि उहे असांजा आहिनि वर्ड प्रॉब्लम, जिन खे अवां सिंधीअ में लिखती हिसाब चई सघो था। हाणे इहे लिखती हिसाब कीअं थींदा त अचो ॾिसूं। हाणे हिन पहिरें नंबर प्रॉब्लम में चए थो I obtained 60 marks out of 75 marks. What is the percentage of my marks? ठीक है दोस्तों। हाँ चए थो त जेको आहे सो 60 मार्कूं मां खयूं, माना टोटल जेको आहे सो घणी मार्कूं आहिनि, टोटल मार्कूं आहिनि असांजूं 75। ठीक है दोस्तों, माना टोटल असांजी मार्कूं आहिनि 75। हाणे 75 मार्कुनि मां घणी मार्कूं खयूं आहिनि, मां 60 मार्कूं खयूं आहिनि, माना 75 मां 60 मार्कूं खयूं आहिनि। त हाणे मुंहिंजी जेका आहे परसेंटेज आहे उहा मुंहिंजी परसेंटेज केतिरी थींदी? त दोस्तों सिंपल आहे, जीअं मां प्रीवियस प्रॉब्लम में करे चुको आहियां उन्हनि वांगुरु ई थींदो। अचो त ॾिसूं हे कीअं थींदो। हाणे दोस्तों जेको परसेंटेज लाइ फार्मूला आहे उहा हीअ आहे त परसेंटेज इज़ इक्वल टू, परसेंटेज लाइ फार्मूला आहे पार्ट ऑफ क्वांटिटी अपॉन क्वांटिटी इंटू 100। ठीक है दोस्तों। हाँ असांखे हिते छा थो चए, छा लाई ॾेखारे मूंखे वाट इज़ परसेंटेज ऑफ परसेंटेज, वाट इज़ परसेंटेज ऑफ माई मार्क्स। हाँ परसेंटेज जो दोस्तों लाइ जेको फार्मूलो आहे असांजो हे फार्मूलो आहे। त हाणे छा थो चए, पार्ट ऑफ मार्क, पार्ट ऑफ क्वांटिटी, माना जेको पार्ट अव्हांखे मतिलबु गेन, जेको पार्ट अव्हां गेन कयो आहे, ऐं ॿियो छा आहे क्वांटिटी, ऐं ॿियो जेका टोटल क्वांटिटी आहे। हाणे टोटल क्वांटिटी मां अव्हां केतिरा मतिलबु क्वांटिटी हासिलु कई आहे, ऐं उनखे छा सां कंदासीं, 100 सां ज़र्ब कंदासीं। त हाणे दोस्तों अचो ॾिसो त असांजी पार्ट ऑफ क्वांटिटी, हाणे असां मार्कूं घणी खयूं आहिनि 60। ठीक आहे दोस्तों, ऐं टोटल क्वांटिटी असांजी घणी आहे 75 इंटू 100। ठीक आहे दोस्तों। तव्हां ॾिसो हे थींदो असांजो जेको आहे सो 60 खे 100 सां जेको आहे असां ज़र्ब कंदासीं त इहो जवाबु थींदो असांजो हे 2 ॿुड़ियूं हे ऐं हिकु हे थी 3 त 6000 वंडिया 75। ठीक आहे दोस्तों। हाणे 6000 खे असां छा सां 75 सां ज़र्ब कंदासीं। त हाणे 5 जो खोलणो असां त 1 5 5 2 हेॾे 5 5 25। ठीक आहे, त 6 ते खोलो 5 जो 1 5 5 हिकु ॿियो हेॾे थिया 10 2 5 10 हे 2 ॿुड़ियूं। ठीक आहे दोस्तों, 1200 डिवाइड बाय 15। ठीक आहे दोस्तों। त हाणे वरी जेको आहे खोलण असां 5 जो 3 5 15 2 5 10 2 हेॾे 4 5 20 हे ॿुड़ी। ठीक आहे दोस्तों। त हाणे असांजो छा थियो त 240 वंडिया 3। ठीक आहे, 1 टिकी 3 8 टिकी 24 ऐं ॿुड़ी। त दोस्तों असांजी जेका परसेंटेज निकिती उहा निकिती असांजी 80%। ठीक आहे दोस्तों। त हाणे दोस्तों त छा पियो चए त 75 मार्कुनि मां, ठीक आहे, छा 75 मार्कुनि मां 60 मार्कूं खयूं आहिनि, 60 मार्कूं खयूं आहिनि, त मुंहिंजी जेका आहे परसेंटेज छा थींदी? ठीक आहे दोस्तों। त हाणे जेको आहे परसेंटेज लाइ फार्मूलो छा आहे असांजो पार्ट ऑफ क्वांटिटी अपॉन क्वांटिटी, माना जेके मार्कूं तव्हां खयूं उहे मथां लिखंदासीं ऐं टोटल मार्कूं केतिरियूं उहे असां हेठि रखंदासीं ऐं उनखे 100 सां ज़र्ब कंदासीं। त दोस्तों हाणे हिन जो जेको जवाबु आहे असांजो छा आहे 80% आयो। त उमेदु आहे दोस्तों हे प्रॉब्लम तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। दोस्तों असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं उहे इन असांजा परसेंटेज ते। हाणे पहिरियों नंबर प्रॉब्लम मां अव्हांखे हल करायो, उमेदु आहे त उहो अव्हांखे सम्झ में अची वेंदो। हाणे हे जेको असांजो प्रॉब्लम आहे ॿियो नंबर आहे। हाणे हे जेको प्रॉब्लम आहे असांजो उहो बि जेको आहे असांजो परसेंटेज ते ई आहे। हाणे दोस्तों अचो हे ॾिसूं हे प्रॉब्लम कीअं थींदो। त चए थो साइमा स्पेंट 300 आउट ऑफ 500, फाइंड परसेंटेज ऑफ हर एक्सपेंडिचर। ठीक आहे दोस्तों। हाणे चए थो साइमा वटि जेके असांजा पैसा हुया, टोटल जेके पैसा घणा हुआ असांजा, माना हे जेके टोटल पैसा अथसि, टोटल जेको आहे सो हुयसि
उहे अथव असांजा 50। ठीकु आहे दोस्तों। हाणे हिन जेके स्पेंड कया उहे कया असांजा स्पेंड कया 300। ठीकु आहे दोस्तों। माना हाणे 500 हुयसि, हाणे 500 मां घणा ख़र्चु कयईं असांजा 300 ख़र्चु कयईं। ठीकु आहे। त हाणे असांखे जेको फाइंड करिणो आहे उहो फाइंड करिणो आहे परसेंटेज फाइंड करिणो आहे छा जी, जेके हिन माना ख़र्चु कया आहिनि। माना हिन ख़र्चु केतिरा कया आहिनि, 300 ख़र्चु कया आहिनि। त हाणे इन जी परसेंटेज असांखे फाइंड करणी आहे, माना 100 ते हिन केतिरा ख़र्चु कया। हाणे दोस्तों परसेंटेज फाइंड करण जो फॉर्मूलो मां तव्हांखे ऑलरेडी ॾिसी चुको आहियां। त परसेंटेज थींदी असांजी पार्ट ऑफ क्वांटिटी अपॉन क्वांटिटी इंटू 100। ठीकु आहे दोस्तों। त हाणे ॾिसो पार्ट ऑफ क्वांटिटी असांखे घणा आहिनि, 300। ठीकु आहे दोस्तों। ऐं टोटल क्वांटिटी असांजी घणी आहे, उहा आहे असांजी 500। ठीकु आहे दोस्तों। ऐं फार्मूले मतिलबु असां छा ॾींदासीं, 100 सां ज़रब कंदासीं। ठीकु आहे दोस्तों। त 100 त हाणे हे 2 ॿुड़ियूं दोस्तों जेको आहे हिन 2 ॿुड़ियुनि में वयूं। ठीकु आहे। त हाणे असांखे घणा बचा, 300 अपॉन 5। ठीकु आहे दोस्तों। त हिनखे मां हेॾे करे लिखां त छा थींदो असांजो 300 अपॉन 5। ठीकु आहे दोस्तों। हाणे 300 खे छा सां मां 5 सां छा कयां, वंड कयां। त 1 5 5, 6 5 30 ऐं ॿुड़ी साॻी। त दोस्तों असांजो जेको जवाबु आहे उहो आहे असांजो 60 आयो। ठीकु आहे दोस्तों। त हाणे त असांजो जेको परसेंटेज आहे उहा घणी आहे असांजी 60 आई। त ॾिसो जेको आहे सो 500 में घणा बि खपाए असांजा 300 खपाए पई जेको आहे सो 100 मां। त हाणे 100 मां घणा खपाईंदी असांजी, घणा खपाईंदी, 60 रुपया खपाईंदी। त जेको असांजी परसेंटेज आई 100 मां जी उहा आई असांजी 60% आई। ठीकु आहे दोस्तों। उमेदु आहे तव्हांखे हे प्रॉब्लम सम्झ में अची वियो।